छा अव्हां हिक वॾे घणे एस्टेरॉइड खिलाई पत्थर जे बारे में उहा ॻाल्हि ॿुधी आहे त उहो अप्रैल में ज़मीन जे वेझो गुज़रंदो? छा असां पारां? न उहो असांजे सयारे खे न मारींदो। हक़ीक़तन उन जो ज़मीन ते को बि असरु न थींदो। उन जे बावजूदि पेशे वारनि ऐं शौक़ीननि माहिरनि फ़ल्कियात जे विच उनखे ॾिसण जो जोश ऐं जज़्बो पैदा थी रहियो आहे त किथे वरी कुझु व्यूज़ ख़ातिर माण्हू उनखे ज़मीन सां टकराइजण वारियूं बेबुनियाद ऐं ग़ैर साइंसी ख़बरूं पखेड़े रहिया आहिनि। हिन साल ज़मीन जे वेझो सफ़र कंदड़ सभ खां वॾो एस्टेरॉइड खिलाई पत्थर अप्रैल में वेझो अचण वारो आहे, जेको 1.8 मील डिघो थी सघे थो, जेको अप्रैल जे महीने में ज़मीन खां बाहिफ़ाज़त गुज़री वञण वारे एस्टेरॉइड खिलाई पत्थर जंहिंखे OR2 52768 नालो ॾिनो वियो आहे, जेको 1998 में दरियाफ़्त थियो। हाणे उहो 29 अप्रैल 2020 जो ज़मीन जे वेझो गुज़रंदो, जंहिंखे दूरबीन वसीले ॾिसी सघिजे थो। उनखे सिज जे वेझो चकर लॻाइण में 3 साल 8 महीना लॻा, जेको सिज जे वेझो जुपिटर ऐं सिज खां ज़मीन जे फ़ासिले ते 5 भेरा आहे। उहो धरती जे वेझो गुज़रंदो नुक़सानकार तॾहिं थी सघे थो जॾहिं उहो धरती जी कशिश में अचे थो त फ़िलहाल अहिड़ी पोज़ीशन नाहे। उन ॻाल्हि में सचाई नाहे त उहो सिधो धरती तरफ़ अची रहियो आहे। उहो पत्थर ज़मीन खां लखें किलोमीटर परे गुज़री वेंदो, जेको चंड खां बि वॾी वथी बीहे थी, यानी 60 लख किलोमीटर। उन खां पोइ उहो ज़मीन खां परे वञणु लॻंदो, जंहिंखां धरती वासियुनि खे को नुक़सानु नाहे। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया YouTube चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।